एक्सपोनेंट्स एंड रेडिकल्स चैप्टर आहे, ठीकु आहे। हाणे एक्सपोनेंट ऐं रेडिकल्स में छा हूंदो आहे, कुझु बेसिक पॉइंट्स हूंदियूं, ठीकु आहे, उहे असां क्लियर कंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो अॻिते लाज़ वग़ैरह ते ईंदासीं, सही आहे। उहे त काफ़ी तव्हांजा क्लियर ई हूंदा, ठीकु आहे। हाणे हिते असां माना मूं हीअ शइ लिखी आहे, ठीकु आहे। हिन में कहिड़ी शइ छा आहे, इन्हनि जा नाला आहिनि मुख़्तलिफ़, ठीकु आहे। हिन खे असां चवंदासीं कोफिशंट। हीअ असांजो छा आहे, कोफिशंट। कोफिशंट जी माना आहे अददी सिरो या अददी मुंडो, ठीकु आहे। ऐं हीअ शइ, हीअ जेको आहे हूअं त वेरिएबल हिन खे चवंदा आहियूं। वेरिएबल जी माना आहे चेंजेबल, जेका शइ चेंज थिए, ठीकु आहे। ऐं ही नंबर्स जेके हूंदा उन्हनि खे कॉन्स्टेंट्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। यानी वेरिएबल अंग्रेज़ी जा जेके अल्फ़ाबेट आहिनि इहे असांजा छा आहिनि, वेरिएबल जे तौरु यूज़ थींदा आहिनि। ऐं कॉन्स्टेंट्स जेके नंबर्स आहिनि उहे असांजा छा आहिनि, कॉन्स्टेंट्स आहिनि। 1 2 3, ठीकु आहे। इहे नंबर असांजा छा आहिनि, कॉन्स्टेंट्स आहिनि, ठीकु आहे। पर इन वेरिएबल जो नालो हिते वरी बेस थो अचो वञे। जेकॾहिं इहो वेरिएबल हिते आहे त हिन खे असीं चवंदासीं बेस, यानी बुनियाद, ठीकु आहे। ऐं इहो जेको कॉन्स्टेंट आहे हिते जेकॾहिं अची वियो त हिते वरी हिन जो नालो छा थींदो, एक्सपोनेंट या पावर चई सघोसि था, ठीकु आहे। इहो एक्सपोनेंट सघ, ठीकु आहे। त हाणे कोफिशंट छा खे चइबो आहे, एक्सपोनेंट छा खे चइबो आहे, इन शइ खे थोरो अंडरस्टैंड कजो। कोफिशंट जो कमु हूंदो आहे, कोफिशंट चए थो त हाउ मच टाइम्स द बेस इज एडेड। कोफिशंट छा ॿुधाईंदो आहे, हाउ मच टाइम्स द बेस इज एडेड, केतिरा दफ़ा असांखे बेस खे एड करिणो आहे, कोफिशंट ॿुधाईंदो आहे। कोफिशंट जो कमु ई आहे त माना बेस जो जस्ट असांखे ॿुधाइण त बेस खे असां केतिरा दफ़ा एड कयूं। जेकॾहिं हिते 2 आहे त बेस खे घणा दफ़ा एड कंदासीं, 2 दफ़ा। माना हिन खे असां बेस खे जॾहिं खोलींदासीं त 2 दफ़ा खोलींदासीं, पर एडिशन में खोलींदासीं, ठीकु आहे। ऐं एक्सपोनेंट जो कमु छा हूंदो आहे, थोरो ॿुधो। एक्सपोनेंट ॿुधाईंदो आहे त हाउ मच टाइम्स द बेस इज मल्टीप्लाइड, यानी हाउ मच टाइम्स द बेस इज मल्टीप्लाइड केरु ॿुधाईंदो आहे, एक्सपोनेंट ॿुधाईंदो आहे। त बेस खे असां केतिरा दफ़ा मल्टीप्लाई कयूं, कीअं। फॉर एग्जाम्पल ए स्क्वायर या ए क्यूब आहे, त हाणे जॾहिं हिन खे एक्सपांड कंदासीं त हिन खे एडिशन में न कंदासीं, हिन खे मल्टीप्लिकेशन में कंदासीं, छो जो पावर आहे न। त हाणे ए खे असां बेस खे घणा दफ़ा मल्टीप्लाई कराईंदासीं, 3 दफ़ा, यानी ए इंटू ए, क्लियर थी वियो। यानी माना हिन बेस एक्सपोनेंट असांखे ॿुधायो त बेस खे घणा दफ़ा तव्हां मल्टीप्लाई करायो, 3 दफ़ा हिन खे मल्टीप्लाई में खोलियो, ठीकु आहे। ऐं इहो ई 3 जेकॾहिं हिते अची वञे कोफिशंट जी जाइ ते, त पोइ तव्हां हिन खे कीअं एक्सपांड कंदव, ए प्लस ए, यानी जेको आहे सो एक्सपोनेंट जो कमु छा आहे, बेस खे असांखे ॿुधाए थो त एक्सपोनेंट 3 दफ़ा तव्हां बेस खे मल्टीप्लाई कयो। ऐं जेको कोफिशंट आहे उहो असांखे छा थो ॿुधाए त बेस खे तव्हां 3 दफ़ा एडिशन में एक्सपांड कयो, एडिशन में खोलियो, क्लियर थी वियो। जेकॾहिं असां वटि हीअं लिखियलु हुजे, इहो साॻियो जेकॾहिं लिखियलु हुजे 2a क्यूब, त पोइ असीं छा कंदासीं, 2 खे फ़िलहालु तव्हां ॿाहिरि रखो, ए खे 3 दफ़ा तव्हां मल्टीप्लाई में खोलियो। हिन खे तव्हां हीअं बि एक्सपांड करे सघो था, ठीकु आहे। माना हीअ शइ हिन शइ जे बराबरि बि आहे। न त जेकॾहिं तव्हां हिन खे तव्हां चओ त असां 2 जे हिसाब सां खोलियूंसि, हींअर त एक्सपोनेंट जे हिसाब सां असां हिन खे खोलियो आहे। एक्सपोनेंट असांखे ॿुधायो त ए खे तव्हां 3 दफ़ा मल्टीप्लाई करायो, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिते कोफिशंट असां वटि घणो आहे, 2 कोफिशंट आहे, त हाणे ए क्यूब खे तव्हां 2 दफ़ा एडिशन में खोलींदव। हीउ सॼो बेस, मिसाल ही बेस ऐं पावर इन समेत हिन खे खणंदो। हिते जेकॾहिं ॾिसो मिसाल हिते 1 आहे न पावर, हिते पावर घणो अथसि, 1 अथसि, त इहो पावर हिकिड़ो दफ़ो माना सभिनी ते 1 मौजूदु आहे। हिन ते बि 1 पावर आहे, हिन ते बि 1 पावर आहे, हिन ते बि 1 आहे। हिते जेकॾहिं पावर 3 आहे त इहो पावर इते ई पियो हूंदो, पर सिर्फ़ु असां छा कंदासीं, कोफिशंट जे हिसाब सां हिन खे 2 दफ़ा खोलींदासीं, क्लियर थी वियो। त यानी असां वटि कोफिशंट जो फंक्शन इहो हूंदो आहे, एक्सपोनेंट जो फंक्शन हीउ हूंदो आहे। ऐं बेस जस्ट असांखे माना केतिरा दफ़ा मल्टीप्लाई पियो थिए ऐं केतिरा दफ़ा एड पियो थियो, उन्हनि जे हिसाब सां माना
एक्सपोनेंट ऐं हिननि जे हिसाब सां। उन खां पोइ असां वटि कुझु लाज़ हूंदा आहिनि, जेकॾहिं चए थो त बेस सेम हुजनि मल्टीप्लिकेशन में, लाज़ आहिनि, ठीकु आहे। लाज़ ऑफ असीं मल्टीप्लिकेशन चई सघूं था, या लॉ ऑफ प्रोडक्ट, लॉ ऑफ प्रोडक्ट। लॉ ऑफ प्रोडक्ट में चए थो जेकॾहिं बेस ॿिन्ही जा सेम हुजनि मल्टीप्लिकेशन में, पावर ॿिन्ही जा डिफरेंट हुजनि, सम्झो पिया, बेस ॿिन्ही जा सेम हुजनि, पावर डिफरेंट हुजनि, त पोइ इन्हनि जा पावर पाण में एड थींदा। क्लियर थी वियो? यानी कीअं, फॉर एग्जाम्पल मां हिते लिखां थो 2 पावर 3 इंटू 2 पावर 2, बेस ॿिन्ही जा सेम आहिनि, पावर ॿिन्ही जा डिफरेंट आहिनि, त इन्हनि जो छा थींदो 2 पावर 3 प्लस 2 इज इक्वल टू 2 पावर 5। क्लियर थी वियो? जेकॾहिं बेस ॿिन्ही जा सेम हुजनि ऐं पावर हिते फॉर एग्जाम्पल मां हिते 3 थो रखां, ठीकु आहे। हाणे बेस ॿिन्ही जा सेम आहिनि, पावर डिफरेंट आहिनि, तॾहिं बि हिते तव्हां 3 हिकिड़ो दफ़ो लिखी करे हिननि जा एड कंदव पावर, इनखे चइबो आहे प्रोडक्ट लॉ, लॉ ऑफ प्रोडक्ट, ईअं चई सघो था, ठीकु आहे। त इन जो कमु छा हूंदो, बेस सेम हुजनि, पावर पाण में एड थींदा, ठीकु आहे। हाणे हिन जो जवाबु छा ईंदो 3 पावर 11। क्लियर थी वियो? उन खां पोइ जेकॾहिं बेस डिफरेंट हुजनि, छा हुजनि, वेन बेसिस आर डिफरेंट, ठीकु आहे। जॾहिं बेस डिफरेंट हुजनि a इंटू बी ऐं पावर उन्हनि जा सेम हुजनि, पावर ॿिन्ही जा छा हुजनि, सेम हुजनि, a पावर m b पावर m, हिन ते m आहे पावर, हिन ते बि m आहे, माना पावर ॿिन्ही जा छा आहिनि, सेम आहिनि, ठीकु आहे। ऐं बेस ॿिन्ही जा चेंज आहिनि, त पोइ तव्हां छा कंदव, ॿिन्ही खे गॾु लिखी करे होल पावर ॾेई छॾींदव। क्लियर थी वियो? मिसाल फॉर एग्जाम्पल 2 इंटू 3, ठीकु आहे, 2 ते पावर असां था ॾियूं 2 ऐं हिते 2 था ॾियूं, बेस ॿिन्ही जा चेंज आहिनि, बेस हाणे चेंज आहिनि, त पोइ असीं छा कंदासीं, पावर जेको आहे सो हिकिड़ो दफ़ो मथे ॾेई छॾींदासीं। अञा बि जेकॾहिं हिनखे हल कंदो, हीअ हल कोन था थियनि, हीअ वेरिएबल आहिनि, a ऐं b आहे, हिनखे बसि असां गॾु ई रखी सघूं था हिते गॾु करे, ठीकु आहे। पर हिननि खे त ज़र्ब करे सघूं था न, हीअ सॉल्व थी सघनि था, हिननि खे अञा सॉल्व कयो, घणा थींदा, ॿिटकी 6 स्क्वायर। हाणे 6 जे मथां घणो अची वियो, पावर 2 अची वियो, त मूं तव्हांखे हींअर ॿुधायो त जेकॾहिं पावर अचे त पावर असांखे ॿुधाईंदो आहे त बेस खे केतिरा दफ़ा तव्हां मल्टीप्लाए कयो। हाणे बेस जे मथां पावर घणो आहे, 2, त 6 खे तव्हां 2 दफ़ा मल्टीप्लिकेशन में खोलींदो, ठीकु आहे। 6 छका 36, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं इहा ई शइ मिसाल हिते MCQ टाइप ते अचे, 2 पावर 2 माना 3 पावर 2 बराबरि आहे डैश जे, मिसाल क्वेश्चन आहे हिकिड़े क़िस्म जो, ठीकु आहे। त हाणे इहो हिते a में ॾे 2 इंटू 3 होल पावर 2 हुजे, b में ॾे तव्हांखे 6 पावर 2, c में तव्हांखे ॾे 6 इंटू 6, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हांखे d में ॾे ऑल ऑफ देम, त छा खे टिक कंदो, ऑल ऑफ देम खे बि टिक करे सघो था न, छो जो हीअ शइ ॾिसो हिते पाण सॉल्व करियासीं, हीअ शइ हिन शइ जे बराबरि आहे, हीअ शइ हिन शइ जे बराबरि आहे, ऐं हीअ शइ वरी हिन शइ जे बराबरि आहे, त सभई हिक ॿिए जे बराबरि आहिनि, त पोइ छा थींदो, ऑल ऑफ देम जो ऑप्शन। जेकॾहिं ऑल ऑफ देम जो ऑप्शन न हुजे त पोइ नन ऑफ देम तव्हां कोन कंदो, ठीकु आहे। त पोइ उतां उन हिसाब सां त उहो वरी असांजो MCQ ई ग़लति बीहंदो, ठीकु आहे। हीअं हूंदो त मतिलबु हीअ सभई ऑप्शन ॾिनल हूंदा, जेकॾहिं इन्हनि मां ॿिए हिसाब सां हीअं ऑप्शन ॾिनल हुजे, 2 पावर 3 हुजे होल स्क्वायर, ठीकु आहे, मिसाल 6 ॾिनल हुजे, c में तव्हां वटि जेको आहे सो मिसाल 36 ॾिनल हुजे, d में ॾिनल हुजे तव्हां वटि a एंड c, छा खे टिक कंदो, a एंड c खे टिक कंदो, मतिलबु हीअ बि आहे ऐं हीअ 36 बि असां हिते प्रूफ कयो आहे, ठीकु आहे। त यानी हीअ बि थींदो असांजो ऑप्शन, हीअ बि थींदो, त मतिलबु छा खे टिक कंदो, d खे। तकड़ न आहे करणी, मथां तव्हां हिनखे करे छॾींदो, हिनखे थी वियो त हिकिड़ो दफ़ो इहा शइ ग़लति थी वेंदी। क्लियर थी वियो? इहो असांजो थी वियो लॉ ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट जे हिसाब सां इहा शइ ईंदी। जेकॾहिं ॿियो आहे लॉ ऑफ असां वटि कोशंट, लॉ ऑफ कोशंट में असां वटि छा हूंदो, हीअ शइ ज़र्ब में आहे, हाणे वंड में तव्हां रखंदोसि, बेस ॿिन्ही जा सेम हुजनि, पावर चेंज हुजनि, जेकॾहिं वंड में बेस ॿिन्ही जा सेम हूंदा, पावर चेंज हूंदा, त पोइ तव्हां छा कंदो, पावर कट कराईंदो। छा मां छा खे कट कराईंदो, मथे रक़म जे पावर मां हेठि रक़म जो पावर तव्हां पाण कट कराईंदो, ठीकु आहे। मतिलबु m मां -n कराईंदो। क्लियर आहे?
यानी छा थींदो बेस सेम हुजनि पावर असांजा जेको आहे सो डिफरेंट हूंदा वंड में त पोइ मथे जे पावर मां हेठि जो पावर कट कराईंदो फॉर एग्ज़ाम्पल हिते 2/, में ठीकु आहे हिते मिसाल को बि पावर कोन अथसि त हाणे तव्हां छा कंदो सिधी ॻाल्हि आहे हिन ते पावर को बि न आहे त मतिलबु 1 मौजूदु आहे 1 पावर हिन ते आहे त पोइ तव्हां छा कंदो 2 पावर 3 माइनस 1 2 पावर 2 बराबरि छा जा 4 जे आंसर आहे ठीकु आहे त यानी हीअ असां वटि क्वेश्चन लाइ इन जे हेल्प सां असां पंहिंजे नतीजे ते पहुचंदा आहियूं क्लियर थी वियो ॿियो को एग्ज़ाम्पल खणूं था जेकॾहिं ए पावर 4 हुजे ठीकु आहे बी पावर असां यानी ए पावर तव्हां 5 रखो हिते ठीकु आहे 5 ई रखोसि को मसइलो न आहे ठीकु आहे हाणे मथे जे पावर मां हेठि जो पावर कट कयो 4 मां 5 कट कंदो पावर छा में ईंदो माइनस में ईंदो ए पावर -1 ठीकु आहे हाणे पावर छा आयो माइनस में अची वियो हाणे हिकिड़ी शइ सम्झिजो हिते जेकॾहिं पावर माइनस में अचे त इन खे तव्हां जेॾी महिल हेठि खणी ईंदो अपान में खणी ईंदो त इहो ऑटोमेटिकली पॉज़िटिव थींदो A/1/A थी वेंदो ठीकु आहे 1/A इहो पॉज़िटिव थी वियो जेकॾहिं मिसाल जेकॾहिं हीअं हुजे A पावर -2 हुजे इनखे जेकॾहिं तव्हांखे पॉज़िटिव करिणो आहे त इनखे तव्हां छा कंदो मथे खणी वेंदोसि क्लियर थी वियो यानी रेसिप्रोकल कंदोसि ठीकु आहे त यानी हिनखे तव्हां मथे खणी ईंदो हिकु हेठि अची वेंदो त हीउ पावर पॉज़िटिव थी वेंदो क्लियर आहे ऐं हिकिड़ी शइ ज़हन में रखी छॾियो जेकॾहिं ए पावर 0 आहे त इहो 1 जे बराबरि हूंदो आहे कंहिं बि नंबर जे मथां केतिरो बि माना जेको आहे सो नंबर हुजे 100 हुजे 1000 हुजे हुन ते पावर 0 अची वियो त छा जे बराबरि हूंदो 1 जे हूंदो मिसाल जेकॾहिं मां हिते 2 पावर 0 थो लिखां इहो बि छा जे बराबरि हूंदो 1 जे बराबरि थींदो ठीकु आहे हाणे नेगेटिव पावर जी ॻाल्हि सम्झ में अची वई जेकॾहिं नेगेटिव अचे त हुनखे तव्हां पॉज़िटिव करण लाइ हेठि खणी ईंदो ऐं जेकॾहिं तव्हां हुनखे नेगेटिव हेठि अचे त हुनखे पॉज़िटिव करण लाइ मथे खणी वेंदो ठीकु आहे क्लियर थी वियो इहो थी वियो लॉ ऑफ कोशंट में डाउट आहे कंहिंखे अॻिते हलूं लॉ ऑफ पावर ते ॾिसो बसि हिन में कुझु लॉज आहिनि जेके तव्हांखे यादि करणा पवंदा लॉ ऑफ पावर छा हूंदो आहे लॉ ऑफ पावर यानी हीअं ए पावर m होल पावर n हिकिड़ो पावर ॾिनल आहे इन जे मथां वरी हिकिड़ो ॿियो पावर आहे ठीकु आहे त पोइ उन्हनि खे असीं छा कंदासीं तव्हां छा कंदो इहे ॿई पावर पाण में मल्टीप्लाए करे रखी छॾींदो क्लियर थी वियो मिसाल जेकॾहिं मां हिते लिखां 2 पावर 3 होल पावर 2 हुजे त पोइ तव्हां छा कंदव 2 पावर 6 यानी 3 खे पाण हिक ॿिए सां मल्टीप्लाए कराईंदो जेकॾहिं हीअं हुजे 2 स्क्वायर ठीकु आहे पावर 3 हीअं हुजे त पोइ हिनखे कीअं सॉल्व कंदव पहिरियां हिननि ॿिन्ही खे पाण में मल्टीप्लाए कराईंदा ठीकु आहे हिनखे ॿिन्ही खे मल्टीप्लाए करायो ॿ टिकी 6 ठीकु आहे वरी हीअ पावर वरी हिनखे हिन सां ज़रब कराईंदो 2 छका 12 क्लियर थी वियो जेकॾहिं हीअं हुजे ठीकु आहे हिते असां ॾियूंसि पावर ठीकु आहे 1/2 होल स्क्वायर हुजे ठीकु आहे 1/2 स्क्वायर ऐं होल स्क्वायर हुजे त हिनखे तव्हां कीअं सॉल्व कंदो ठीकु आहे हीअ माना 2 जेको पावर आहे उहो हिन ते बि आहे ऐं हिन ते बि आहे ठीकु आहे त हाणे इहो 2 तव्हां हिन 1 खे बि ॾींदो ऐं हिन 2 स्क्वायर हिन खे बि ॾींदो क्लियर थी वियो त 1 ते पावर केतिरो बि हुजे 1 ई रहंदो ठीकु आहे ऐं ॿिॾूं 4 ठीकु आहे हिन ते पावर 4 अची वेंदो 2 पावर 4 जेकॾहिं हीअं हुजे ठीकु आहे हीअं हुजे फॉर एग्ज़ाम्पल हाणे तव्हां कीअं कंदोसि हिते बि तव्हां पावर ॾेई छॾियोसि ठीकु आहे हाणे इहे पावर तव्हां छा कंदव इंडिविजुअली ज़रब कंदा वेंदो ठीकु आहे यानी हिननि खे हिन सां ज़रब कराईंदो वरी हिनखे हिन सां वरी हिनखे हिन सां केतिरो बि वॾो पावर हुजे परेशान थियणो न आहे ठीकु आहे त यानी हीअ थींदो असां वटि 2 टिकी 6 ठीकु आहे उनखां पोइ मिडिल ब्रैकेट आहे ठीकु आहे उनखां पोइ असां वटि हीअ साॻियो हाणे 2 छका 12 4 12 48 ठीकु आहे ईअं सॉल्व थींदा इहो थी वियो असां वटि छा थी वियो लॉ ऑफ पावर ऐं उनखां पोइ हिन में हिकिड़ी शइ रहिजी वई आहे हिन में कहिड़ी शइ रहिजी वई आहे जेकॾहिं बेस चेंज हुजनि ईअं न पावर सेम हुजनि
बेस चेंज हुजनि पावर सेम हुजनि त पोइ असीं छा कंदासीं साॻियो हुन वारो तरीक़ो ए अपॉन बी लिखी करे होल पावर एन ॾेई छॾींदो। ठीकु आहे। वरी जेकॾहिं इन साॻे फॉर्म मां हेॾां अचो इहा शइ हितां ॾिसो इहा साॻी शइ हिते कई अथऊं। हीअ मतिलबु छा आहे असां वटि बेस चेंज आहिनि न हिननि जा ही बेस चेंज आहिनि असां होल में लिखियो आहे इन साॻी शइ खे असां वापसि त आणे सघूं था हिन में यानी ए अपॉन बी होल पावर एन आहे हिन मां असां वापसि ए पावर एन बी पावर एन में बि वञी सघूं था। हीअ 2 तव्हां 1 ते बि ॾेई सघो था इहो 2 तव्हां हिन ते बि ॾेई सघो था पोइ उन हिसाब सां तव्हां हिनखे सॉल्व कंदव। ठीकु आहे। हीअ असां वटि थी वियो माना लॉ ऑफ कोशंट माना फर्स्ट हीअ आहे सेकेंड हीअ आहे हिन में माना फर्स्ट पॉइंट हीअ आहे जेकॾहिं बेस सेम हुजनि पावर चेंज हुजनि त छा थींदो बेस चेंज हुजनि पावर सेम हुजनि त छा थींदो। क्लियर थी वियो। अॻिते हलूं। ठीकु आहे। उनखां पोइ अचूं था असां रेडिकल ते एक्सपोनेंट वारो जेको आहे सिस्टम ख़तमु थी वियो। ठीकु आहे। एक्सपोनेंट में अहिड़े क़िस्म जा जेके प्रॉब्लम अचनि तव्हां सॉल्व करे सघो था। अच्छा हिकिड़ी शइ जेको आहे सो क्लिक थिए पई थोरो ॾिसो जेकॾहिं हीअं हुजे 2 पावर x हुजे ठीकु आहे 8 हुजे हाणे 2 पावर x हुजे ऐं बराबरि छा आहे 8 ठीकु आहे। हाणे चए थो फाइंड द वैल्यू ऑफ x हाणे तव्हां हिन शइ खे कीअं सॉल्व कंदव मतिलबु जेकॾहिं हू पुछे x जी वैल्यू फाइंड कयो पोइ तव्हां कीअं सॉल्व कंदव। हाणे थोरो हेॾां ध्यानु ॾियो 2 पावर x खे ईअं ई रखंदव ठीकु आहे। हिन खे वधीक असां सॉल्व कोन था करे सघूं। तव्हां छा कंदव ॿिन्ही पासे बेस सेम कंदव ॿिन्ही पासे छा कंदव बेस टेक्निक इहा आहे त तव्हां ॿिन्ही पासे बेस सेम कंदव। हाणे हिन जा तव्हां फैक्टर कढो 8 जा फैक्टर कीअं निकिरंदा आहिनि जुज़ा कढणु अचनव था 4 ॾू 8 2 ॾू 4 1 ॾू 2 ठीकु आहे। जुज़ा कहिड़ा निकिता 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो टिनी जा बेस छा आहिनि सेम आहिनि ठीकु आहे। तव्हां हींअर पढ़ी आयासीं अब ॿिन्ही जा बेस सेम हुजनि त पावर एड थींदा हिन जे मथां पावर 1 आहे हिन जे मथां पावर 1 आहे छा थियो 2 ज़रबिया 2 हिन जे मथां वरी अञा हिननि खे एड कयो 2 + 1 घणो थींदो 3 माना 2 पावर 3 लास्ट में मिली वियो असांखे। माना इहे शयूं हितां आयूं आहिनि एक्सपोनेंट वारे चैप्टर मां आयूं आहिनि। पोइ असां छा कंदा आहियूं डायरेक्टली हिननि खे दर्ब कराए छॾींदा आहियूं या हिननि ते पावर ॾेई छॾींदा आहियूं। 2 पावर 3 हिते 8 बराबरि छाजे थी वियो 2 पावर 3 सिंस यानी असां लिखंदासीं 8 बराबरि छाजे थी वियो 2 पावर 3 माना 8 जी जाइ ते तव्हां छा रखंदव 2 पावर 3 ऐं बेस ॾिसो ॿिन्ही पासे सेम अची विया बेस सेम थी विया न। हाणे असांजे लाइ इज़ीनेस थी हाणे ॿिन्ही पासे बेस सेम हुजनि त पोइ असां छा कंदासीं पावर पाण में सेम करे रखंदासीं। x बराबरि छाजे थी वियो 3 जे x जी वैल्यू छा अची वई 3 क्लियर थी वियो। जेकॾहिं इते ई मां लिखां हिते फॉर एग्ज़ाम्पल 5 मिसाल ठीकु आहे 5 पावर 2x उनखां पोइ मिसाल तो मां लिखां 125 ठीकु आहे। 5 पावर 2x इज़ इक्वल टू 125 ऐं फाइंड द वैल्यू ऑफ x ठीकु आहे। हाणे इते ई बि x जी वैल्यू पुछे तव्हां कीअं सॉल्व कंदवसि सभ खां पहिरीं तव्हां छा कंदव 5 पावर 2x इज़ इक्वल टू 125 तव्हां 125 जा फैक्टर कढो 125 जा फैक्टर कहिड़ा निकिरंदा ठीकु आहे। कहिड़ा निकिता फैक्टर 5 पावर 3 डायरेक्टली रखी छॾियोसि ठीकु आहे। घणो माना 5 पावर 3 हाणे तव्हां 125 जी जाइ ते 5 पावर 3 लिखी सघो था बेस सेम थी आहे पावर पाण में बराबरि x जी वैल्यू छा मिली 3/2 छो ही 2 हिन सां मल्टीप्लाई में आहे हिन पासे वेंदो इहा शइ वंड में अची वेंदी क्लियर थी वियो। यानी मल्टीप्लिकेशन वारी शइ वंड में हिन पासे अची वेंदी आसान थी वियो। हाणे माना अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम बि अची सघंदा त हू माना अहिड़े क़िस्म जो प्रॉब्लम ॾेई छॾीनि ऐं हुनखां पोइ पुछनि त x जी वैल्यू छा आहे या y जी या कुझु बि पुछी सघनि था क्लियर आहे ठीकु आहे। उनखां पोइ रेडिकल्स ते थोरो अचो रेडिकल्स छा हूंदा आहिनि। हाणे रेडिकल्स बि हिकिड़े क़िस्म जा पावर ई आहिनि एक्सपोनेंट ई आहिनि ठीकु आहे पर उहे असांजा फ्रैक्शन में हूंदा आहिनि। हाणे रेडिकल में फॉर एग्ज़ाम्पल मां हिकिड़ी शइ हिते लिखां थो ए पावर सॉरी ए थो लिखां ऐं हिते हिनखे तव्हां एक्स लिखो हिनखे तव्हां ए ठीकु आहे। इन फॉर्म में हिन शइ खे लिखियो अथऊं त हाणे हीअ जेका अंदरी शइ हूंदी इनखे छा चइबो रेडिकेंड चइबो इनखे छा चइबो
रेडिकेंड ऐं हीअ जेका शइ आहे हिनखे छा चइबो रेडिकल साइन या हिनखे असां अंडर रूट बि करे करे चवंदा आहियूं छा चवंदा आहियूं अंडर रूट स्क्वायर रूट हिते कोन चवंदासीं स्क्वायर रूट कोन चवंदासीं रेडिकल साइन अंडर रूट स्क्वायर रूट छो कोन चवंदासीं हुनजो रीज़न ॿुधायां ऐं हिनखे छा चइबो इंडेक्स हीअ असां वटि छा आहे इंडेक्स आहे यानी माना हिनखे तव्हां लिखंदव रेडिकल साइन अंडर रूट माना अंडर रूट एक्स ए इंडेक्स घणो अथसि ए अथसि ऐं हिकिड़ी शइ ॿुधो जेकॾहिं हिते ई इंडेक्स मां हिते 2 ॾींदुसि हिते इंडेक्स हिकिड़ी शइ ॿुधो जेकॾहिं हिते का बि शइ न आहे त मतिलबु इंडेक्स 2 मौजूदु आहे असां जेके बि शयूं पढ़ी आयासीं स्क्वायर रूट पढ़ी आयासीं हिनखे स्क्वायर रूट हाणे चइबो छो जो इंडेक्स असांजो छा आहे हिते 2 मौजूदु आहे जेकॾहिं ड्राए छॾियांसि तॾहिं बि 2 मौजूदु आहे बाक़ी जेकॾहिं हिते मूंखे 3 लिखिणो हुजे इंडेक्स त 3 मां लिखंदुसि 3 ज़ाहिरी तौर ते मूंखे हिते लिखणा 4 बि मां लिखंदुसि 5 बि मां लिखंदुसि पर 2 जेकॾहिं नथो लिखां तॾहिं बि 2 सम्झो वञिबो आहे जीअं कंहिं बि नंबर जे अॻियां प्लस सम्झो वञिबो आहे असां चवंदा आहियूं प्लस अॻियां मौजूदु अथसि ईअं ई हिते इंडेक्स असां 2 सम्झंदा आहियूं त हिते मिसाल तव्हां जे करे मां लिखांसि थो हिते 2 मौजूदु अथसि ठीकु आहे त हाणे हिनखे तव्हां छा चवंदव स्क्वायर रूट हाणे तव्हां हिनखे स्क्वायर रूट चई सघो था क्लियर थी वियो हाणे 2 हिते इंडेक्स अची वियो त स्क्वायर रूट रेडिकल त हुई आहे रेडिकल साइन खे चइबो अंडर रूट चइबो टियों नालो कहिड़ो अची वेंदुसि स्क्वायर रूट हिते ई जेकॾहिं मां हीअं लिखां इंडेक्स जेकॾहिं मां 3 लिखी छॾियो त हिते हाणे हिनखे तव्हां छा चवंदव क्यूब रूट हाणे तव्हां छा चवंदुसि क्यूब रूट जेकॾहिं इंडेक्स मां हिते 4 ॾियां त पोइ तव्हां छा चवंदुसि फोर्थ रूट छा चवंदुसि फोर्थ रूट ईअं हलंदा रहंदा केतिरा बि रूट अची असां लास्ट में nth रूट ते बीहंदासीं छा ते ही nth छा आहे हिनखे छा पढ़िबो nth रूट अॻिते तव्हांजो जेको आहे सो मैट्रिक में अथव nth रूट ऑफ पॉजिटिव रियल नंबर्स ठीकु आहे इहो पूरो टॉपिक आहे तव्हांजो उहो पढ़ूंसि था जी छा रेज़्ड बहरहाल फोर्थ रूट रेज़ पावर 1/4 करे सघोसि था ठीकु आहे हुन ते अचूंसि था हाणे हिकिड़ी शइ ॿुधो जेकॾहिं हिते असां वटि हीअं हुजे इंडेक्स हिते 2 आहे ठीकु आहे इन रेडिकल खे जेकॾहिं हटाए करे असां हिनखे ॿिए तरीक़े सां हीअं लिखंदासीं 1/2 ठीकु आहे हिनखे छा लिखंदासीं 1/2 एक्स पावर 1/2 ही अपान में अची वेंदो क्लियर थी वियो जेकॾहिं असां हिनखे हीअं लिखूं हिते क्यूब रूट आहे त हिनखे कीअं लिखंदासीं एक्स पावर 1/3 आहे जेकॾहिं हिते हिनखे हीअं लिखूं त पोइ असीं छा लिखंदासीं एक्स पावर 1/4 ईअं ई जेकॾहिं असां वटि nth पावर अचे त पोइ तव्हां छा कंदव एक्स पावर 1/n क्लियर थी वियो त यानी जेको हिते इंडेक्स मौजूदु हूंदो उनखे जॾहिं असीं हटाईंदासीं त हिते 1/n में उहा शइ लिखंदासीं जेकॾहिं 2 आहे त 1/2 3 आहे त 1/3 4 आहे त 1/4 जेकॾहिं असां वटि n आहे त 1/n क्लियर थी वियो हाणे ही नाला तव्हांखे जस्ट यादि करणा आहिनि इंडेक्स छा आहे हाणे हिन जूं बि कुझु प्रॉपर्टीज़ आहिनि ठीकु आहे थी वियो ख़तमु कयोसीं